Assalamu alaikum. This is Fayaz Ahmad, your English teacher. Dear students, down for the beginner session में word of the day अॼु असीं पढ़ंदासीं। अॼु को word आहे discourse। discourse डान मानित लफ़्ज़ आहे। discourse जी सिंपल मीनिंग इंग्लिश ग्रामर में नाउन आहे। इन जी सिंपल मीनिंग आहे गुफ्तगू या कंहिं क़िस्म जी कचहरी। इंग्लिश में डिस्कोर्स जी मीनिंग आहे डायलॉग या कन्वर्सेशन। कचहरी चेट डिस्कोर्स जी मीनिंग में अची वञे थो। अचो त हिकिड़ो जुमिलो ठाहियूं। I will participate in knowledgeable discourse। I will participate in a knowledgeable discourse। मां हिकु ॼाण भरे गुफ्तगू में कचहरी में हिस्सो वठंदुसि। डियर स्टूडेंट्स, दिस इज़ द वर्ड डिस्कोर्स। आई होप कि तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हिन लफ़्ज़ खे तव्हां पंहिंजे रजिस्टर में फेयर कयो ऐं हिन खे पंहिंजे तव्हां जुमलनि में यूज़ कयो, यूज़ेज में आणियो ऐं हिन खे तव्हां पंहिंजे पैराग्राफ में यूज़ करे सघो था। आई होप कि तव्हांखे ही मुकमल तरह सम्झ में अची वेंदो। थैंक यू डियर स्टूडेंट्स।